जी नाज़रीन, इन वक्त असां नौशरो फिरोज़ में मौजूद आहियूं। सुहेल अख्तर आबासीअ जे अॻवाणीअ में काफ़िला निकिरी रहिया आहिनि। अचो त हिते वधीक उन्हनि आयल कारकुननि सां ॻाल्हि ॿोल कयूं त हू मोहतरमा जे वर्सीअ ते कीअं था वञनि ऐं केतिरनि गाॾियुनि जे काफ़िले में आहिनि। सब खां पहिरियों त मां तव्हांजी शुक्रगुज़ार आहियां जो तव्हां मूंखे वक़्तु ॾिनो ऐं तव्हां मूंखां इहे सवाल कया। ऐं अॼु असांजी शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी वर्सी आहे, असां सभिनि लाइ कारो ॾींहुं आहे। ऐं हमेशह नौशरो फिरोज़ पाकिस्तान पीपल्स पार्टी निभायो आहे। ऐं हिन दफ़े बि नौशरो फिरोज़ मां अॻ खां बि अॻु भरियूं गाॾियूं जेके आहिनि असांजूं ज़िले मां जेको लेडीज़ विंग जो, मां लेडीज़ विंग जी ॻाल्हि कंदसि त लेडीज़ विंग जो अॻ खां अॻु भरियूं लेडीज़ जेके आहिनि असांजूं हितां निकिरनि पियूं। ऐं इंशाअल्लाह असांजो काफ़िलो जेको आहे उहो जेको आहे नौशरो फिरोज़ खां रवानो थींदो। अॼु खां 17 साल अॻु में असांजी क़ाइद असांजी शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो खे असां खां छिनो वियो। असां जाला अॼु उनजी असांजी शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो एशिया जी अज़ीम लीडर आहे, जंहिंखे ख़िराज तहसीन पेश करण लाइ हितां असांजे नौशहर ज़िले मां असांजो ज़िले जो सदर मोहतरम सुहेल अख्तर आबासी साहब, जनरल सेक्रेटरी मोहतरम मसरूर अहमद राजपर साहब जे अॻवाणीअ में ऐं असांजे MPA MNAs टोटल असांजे ज़िले जी क़यादत जी अॻवाणीअ में हितां हज़ारे गाॾियुनि जो काफ़िला जेके आहिनि से गॾी ख़ुदा खे रवाना थिया आहिनि। ऐं पूरे सिंध पूरे पाकिस्तान जा माण्हू मोहतरमा जी वर्सी ते वञनि था। ऐं असांजो नौशहरो ज़िलो बि पूरो तव्हां ॾिसी सघो था, पूरो हाईवे भरियलु आहे। जिते जिते ॾिसंदो सभु माण्हुनि जा मेड़ जेका विख हूंदी गड़ी ख़ुदा बश हूंदी। जीअं त हर साल वर्सीअ ते मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी वर्सी ते असां सभु निकिरंदा आहियूं। बाजी शहनाज़ असां सां हलंदी, पहिरियां बाजी शहनाज़ अंसारी, हींअर असां सां असांजी बाजी फातिमा शहनाज़ अंसारी गॾु आहे। ऐं असां सभु उन जे काफ़िले में उन सां गॾु निकिरी रहिया आहियूं। ऐं तव्हां ॾिसो पिया केतिरो काफ़िलो आहे लेडीज़ जो, इहो हर साल असांजो ईअं ई निकिरंदो आहे। त जीअं हितां जे अॻवाननि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, उन्हनि जो चवणु आहे त अॼु मोहतरमा शहीद बेनज़ीर जी वर्सी आहे। 17 वर्सीअ जे मौक़े ते हिते हज़ारनि जे तइदाद में कारकुन गॾु थिया, उन्हनि जो काफ़िलो रवां दवां थियो आहे। सुहेल अख्तर आबासीअ जे अॻवाणीअ में ऐं MPA MNN जे अॻवाणीअ में जेको हिन वक़्तु काफ़िलो रवाना आहे गड़ी ख़ुदा बख़्श शहर लाइ लाड़काणे जे वञी रहियो आहे। कैमरामैन टीम सां गॾु आऊं आहियां राजा रईस, SS न्यूज़ नौशरो फिरोज़।